ख़ैबर प्रेस क्लब जी सालिना 2024 जी नई बॉडी जी चूंड ख़ैबर प्रेस क्लब ते थी गुज़री। तक़रीब जे ख़ुसूसी मेहमान चेयरमैन टाउन कमेटी ख़ैबर अब्दुर्रहमान ख़ैबर, सीनियर सहाफ़ी अख्तर मेमण ऐं सहाफ़िन शहरीन वॾे अंग में शिरकत कई। नूर मोहम्मद सेहतो जी अॻवानी में नई बॉडी इतफ़ाक़ी राय सां चूंडी वई, जंहिंमें सदर आसिफ अली मल्हा, सीनियर नायब सदर अज़ीज़ गुल ख़ैबर, नायब सदर अली हैदर मल्हा, जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ मल्हा, जॉइंट सेक्रेटरी जवाद अख्तर मेमण, ख़ज़ानची शिराज अली जत, आफ़िस सेक्रेटरी इम्तियाज़ अली कमरानी चूंडिया विया। अख्तर मेमण, अज़ीज़ गुल ख़ैबर, एजाज़ शहोक पंहिंजे ख़िताब में चूंडियल बॉडी खे मुबारकबाद ॾींदे चयो त सहाफ़त हिकु मुक़दस पेशो आहे, जंहिंमें सहाफ़ी कलम खे हक़ सच लाइ इस्तेमालु कंदे मज़लूम जो सघारो आवाज़ आहिनि, जेको आला ऐवाननि ताईं पहुचाए मज़लूमनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ रुक जी दीवार आहिनि। सदर अज़ीज़ गुल ख़ैबर दुआए ख़ैर घुरी आयल मेहमाननि खे रिफ्रेशमेंट कराई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।